खरड़े में पैरामेडिकल स्टाफ पारां मुतालबनि जी मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अख्तर मारी जी रिपोर्ट। सिंध ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते पंहिंजे मुतालबनि जी मनता लाइ खरड़ जे सरकारी अस्पताल BHU जे केतिरई मुलाज़िमनि अॼु 3 ॾींहं साबिर हुसैन खोखर जी अॻवानी में अस्पताल जी OPD जो बाइकाट करे अस्पताल जे मेन गेट आॾो धरणो वियो। मुलाज़िमनि एहतिजाजी तौर ते सरकारी अस्पताल जी तालाबंदी पिणु कई वई। जॾहिं त आयल मरीज़नि खे अस्पताल जे गेट खां वापसि रवानो कयो वियो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ मुलाज़िमनि आवाज़ TV न्यूज़ खे ॿुधायो त हेल्थ अलायंस आहे उहे बहाल कयो वञे, छाकाणि त असां जेको आहे कोरोना जी वबाई बीमारी खां असां न आहियूं। असांजा हेल्थ प्रोवाइडर जेके आहिनि सभु हेपेटाइटिस B, हेपेटाइटिस C ऐं मीज़ल्स ही सभु जेके आहिनि, पोलियो ही तमामु, ऐं ट्यूबरक्लोसिस जहिड़ी बीमारियुनि खां तमामु असांजो 24 कलाक असांजो उन्हनि सां जेको आहे विचींदड़ मरीज़नि सां असांजो ले विचड़ आहे। त इन करे असां चवंदासीं सिंध गवर्नमेंट करे जेको रिस्क अलाउंस जेको असांजो बंदि कयो आहे इहो फौरन ॾिनो वञे। अस्पताल में धरणो हणी ऐं हड़ताल ते वेठा आहियूं, उहो आहे हेल्थ रिस्क अलाउंस। असांजो सिंध गवर्नमेंट खां इहो ई मुतालबो आहे त जेतिरो जल्द थी सघे असांजो जेको असांजो मेन मसइलो आहे हेल्थ रिस्क अलाउंस, इहो फ़ौरन बहाल कयो वञे। ॿी ॻाल्हि त असांजो जेको सर्विस स्ट्रक्चर आहे ख़ासि करे पैरामेडिकल वारनि जो, उहो बि अञा ताईं असांजो जेको आहे सो मसइलो पैरामेडिकल जो बि मेन इशू असांजो उहो बि आहे। उहो ॿियो नंबर ते असांजो उहो मुतालबो बि जेको आहे सो उहो बि जल्दी हल कयो वञे, जीअं पैरामेडिकल वारा असां पंहिंजो जेको आहे सो सही कमु करे सघूं। पैरामेडिकल स्टाफ हो या डॉक्टर्स हों या सपोर्टिंग स्टाफ हो, वो हमेशा ही रिस्क के ऊपर है। वो हमेशा रिस्क पे रहता है क्योंकि मुख्तलिफ़ किस्म के लोग जो बीमार होते हैं वो हमारे पास आते हैं। ज़ाहिर है हमें उन्हें सर्विस प्रोवाइड करके देनी होती है। सर्विस प्रोवाइड करने के दौरान पेशेंट जो है मुख्तलिफ़ बीमारियों के साथ यहाँ पर आते हैं। हम अपनी ज़िंदगियों को, अपनी जानों को दाव पे लगा के उनको जो है हम मरीज़ हैं उनको बेहतर सहूलत देने के लिए अपनी जान को दाव पे लगा के उनको सर्विस मुहैया करते हैं। लेकिन कुछ दिनों से जो रिस्क अलाउंस के नाम से पैरामेडिकल स्टाफ और डॉक्टर्स हजरात को जो उसकी मद में जो पैसे दिए जा रहे थे, वो एक साजिश के तहत जो है वो कुछ लोगों ने साथ कैबिनेट ने फैसला किया, सिंध हुकूमत ने, कि ये पैसे जो है इनके बंद किए। कैमरामैन नदीम नौशाद भाटिया सां गॾु अख्तर मारी, आवाज़ TV न्यूज़ खरड़ो।